आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, ज़िले शिकारपुर के तालके हेडक्वार्टर लखीअ मां अवां ख़बर शामिल कयूं था तो पाकिस्तान पीपल्स पार्टी तालके लखी गुलाम शाह के सदर लियाकत अली मेमण के किरदार कुशी मीडिया ट्रायल तोड़े तालके सदर बाबत ज़िले क़यादत के ज़हनन में बदगुमानियों पैदा करण वारन साज़िशन ख़िलाफ़ अज पीपल्स पार्टी तालके लखी पारां सख्त एहतजाज किया वियो, जॾहिं त पार्टी ऑफिस में एक पुरजुम ऐं हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस जो इनेकाद पिणु कयो वियो, जंहिंमें पीपल्स पार्टी तालके लखी के नायब सदर नज़ीर भयो, जनरल सेक्रेटरी नूरदीन अबड़ो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी सैयद मुख्तार शाह, हारून खोसो, पीपी टाउन लखीअ के सदर नज़ीर अहमद मेमण, यूथ विंग के सदर अताउल्ला बिरोही, यूसी सदर खैर मोहम्मद बिरोही, डिप्टी जनरल सेक्रेटरी अली गोहर भयो, गुलाम हैदर बिरोही, कामरेड मुजीब मार, नूर मोहम्मद भयो, तनवीर भयो, अब्दुल सत्तार बिरोही, अब्दुल गफ़ार बिरोही, असलम बिरोही ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में मुखालिफन पारां लियाकत मेमण ऐं ज़िलाई क़यादत मथां लगायल समूरन इल्ज़ामन के रद्द कंदे चयो त GDA ऐं PTI लखी तालके में PPA के कमज़ोर करण की साज़िश करे रही है। हाफिज़ चन्नू उर्फ पप्पू डानगोलो, सिपाही सिकंदर शाह, सैयद कुतुब शाह ऐं असद शाह पार्टी तोड़े पार्टी अगवाणन खिलाफ़ गुज़िरियल 3 महीनन का साज़िशूं करे संगीन इल्ज़ाम आणी मीडिया ट्रायल तोड़े किरदार कुशी करे रहा आहिनि। वधीक PP अगवान लियाकत मेमण पांचे साथियुनि समेत प्रेस कॉन्फ्रेंस कंदे तफ़सील ॾिना त सैयद सिकंदर अली शाह सैकिजी जो साईं कुतुब अली शाह जो ॿियो नंबर भाउ आहे। कॾहिं मुंहिंजे लाइ कूड़ो इल्ज़ाम हुते हयो थो वञे त बाबा 2 करोड़ 1.5 करोड़ जो लियाकत जो कमु मिलियो, जंहिंमां 30 सैकड़ो ज़ुल्फ़कार ख़ान खे ॾींदो आहे, 100 सैकड़ो फलाणे खे आबिद ख़ान मीर आबिद ख़ान खे ॾींदो आहे ऐं फलाणे खे ॾींदो आहे फलाणे खे। असां तव्हां साहिबनि खे इन लाइ ख़ासि करे घुरायो आहे ऐं असां सभु गॾु इन ई लाइ आहियूं त मां पंहिंजी सफ़ाई पेश करे रहियो आहियां त असांखे 10,000 जो बि कमु कोन मिलियो आहे, कंहिं बि मथां क़यादत कमु न ॾिनो आहे। जे कमु मिले त असां पार्टी आहे सॼी फ़ैसिलो करे असां कमु विराए सघूं था। आईडियूं मुख़्तलिफ़ सागर अली दल ऐं मुग़ल आज़म फलाण टीर मटीर सभु मां कढाया आहियां, सभु फाइल मूं वटि मौजूदु आहे, तव्हांखे ॾेखारियूं था। आई डी हलाई वई आहे हिन मोहतरम ज़ुल्फ़कार ख़ान ख़िलाफ़ु, उहा कूड़ी आहे, मन गढ़त आहे। इन मेन जड़ जेको आहे उहो डानगोलो उर्फ़ अब्दुल हफ़ीज़ चनो आहे, जेको अॼु बि सुबुह सां अलाए कंहिं लखी स्टेशन ते बि पंहिंजूं मुछूं पाण कूड़ियूं अथई ऐं ॾाढी पंहिंजी कंहिं महिल फुट अथसि त वरी अधु थो करे, वरी अधु मां वरी सॼी शेव थो कराए। इहे दाऊं असां पंहिंजा वॾनि खे ॾेई चुका आहियूं अॻ में बि रोज़ु रोज़ु, ऐं अञा बि तव्हांखे चवंदासीं त डानगोले ताईं पहुचो, हुन खां पुछो त बाबा तुंहिंजो छा वियो आहे, घणियूं मयूं असां कढी विया आहियूं, गला माण्हू तुंहिंजा असां मारे विया आहियूं। छा आहे कुतुब अली शाह PC अॼु खां हुन 15 ॾींहं अॻ में मुंहिंजो पुटु नज़ाकत अली मेमण ते हमिलो करायो, क्लासन कोप जा बस्त फायर बि कया ऐं उहा ओलारी बि ठौंछा बि आहियां। उन सां हिन जो ॿियो बि भाउ गॾो, टियों असांजो कुड़मी हो जंहिंखे ठौंछा हणी ऐं मरगिर करे वियो, ज़ख़्मी करे वियो। उहा असां पुलिस वटि दांहुं खणी वियासीं, उन्हनि असांजो अदालो कयो, उहो केस दाख़िल थियो आहे। उन केस दाख़िल करण खां पोइ नयूं इहे ड्रामा डान गोले खे पैसा ॾेई कयो वञे थो, साम्हूं छा साहब नथो अचे। हाणे छा साहब जो मतिलबु छा आहे, छा साहब मुंहिंजो दोस्त जो पुटु आहे। असां जेको कुझु ॾिसूं पिया त हुन ॾे शहीद ॾे पिया ॾिसूं। हाकिम अली शाह खे क़तलु कयो जतोनि, सरेआम मां चवां थो, छो त उतां 2-4 मयूं वठी आयो क़तल में ऐं उन्हनि खां नाला बि राज़ में पुछी आयो। इहो शाह साहब PC हुयो, पर उन वक़्त जे DIG ख़ादिम रिंद साहब जो PS हो। हिन एॾा नाहक कया, दुनिया सॼे खे ख़बर आहे। अबड़ा वेठा आहिनि असांजे पाड़े में, उन्हनि ते केस दाख़िल कराया, इहे शहीद हाकिम अली शाह जा। वरी उते मीरबर वेठा, उन्हनि ते केस दाख़िल कराया, उन्हनि खां 12 लाख रुपया कढी वियो। ऐं असांजो हिकिड़ो मेमण आहे ज़मीर मेमण, उनजो पुटु हुयो,
उन खां बि 10-12 लख रुपया कढी वियो। उन खां बाद वरी ॿिया हिकिड़ा पंहिंजो मीरबर हुया, उन्हनि खे खणाए तशदुद बि कयो, मुख़्तलिफ़ थाणनि ते बंदि कयो वियो। ऐं इन खां बाद असांजे ॻोठ में मौजूद ग़रीब दोस्त घाघरा कुम रहे थी, उन्हनि जे हिकिड़े सिपाही आहे असद घाघरो, उनजे पुट खे खणायो वियो। उन जूं 2 जॻह पंहिंजो हाफ़राई कई वियूं। उन खां बि 15 लख रुपया वठी पंहिंजो उन तो हथु खयो। FIR सभु दाख़िल आहिनि। उहे बि हाणे ताज़ो ड्रखड़नि थाणे ते असांजो हिकिड़ो उनजो भाउ हुयो, उहो बि शहीद थी वियो। वैगन उन मोटरसाइकिल जे हिन में स्पीड में उनजो बि केस दाख़िल थियो किन माण्हुनि ते। हाणे असांखे मुंहिंजे सिर खे धमकियूं थियूं मिलनि त बाबा हाकिम अली शाह खे बि तालके सदर जेको आहे सो शहीद करायो, उनजो उन क़तल में हथु आहे। असांजे भाउ खे हिन में ड्रखड़नि में बि शहीद लियाकत अली मेमण करायो, जेको तालके सदर आहे उनखे जल्द हटायो वञे। ऐं साईं जो तालुकात सियासी पार्टी GDA सां आहे ऐं डान गोले जो सियासी वास्तो पंहिंजो PTI सां आहे। कॾहिं चए थो मां PTI जो सदर आहियां। हाणे इहे जेके ॻाल्हियूं आहिनि साईं मुर्शिद हाकिम अली शाह जूं, मुंहिंजो हो सैयद हो, मां उमती हुयुमि, मुंहिंजो सॻो भाउ। असां उनजे क़ब्रिस्तान ते सदाईं ॾिसंदा रहियासीं। हाणे जेको 3 महीना में स्पीड आई आहे मुंहिंजे ख़िलाफ़ु, उहा इहा ई आहे त हिनखे अञा किथां नवां प्रोग्राम मिलनि था त हिनखे हटायो वञे। अधी फरियाद टालपुर सां मिलूं था त हिनखे हटायो वञे। बाबा मां छा कयो आहे तव्हांजे अॻियां? उहो कुझु कयो आहे जेको इज़त वारो कमु। हिन महिल ताईं कंहिं बि फोले में मां को चेयरमैन न आहियां, कंहिं बि ॻाल्हि में को टको पैसो कंहिंजो कोन खणी आयो आहियां। मां आहियां त शहीद राणीअ जो सिपाही आहियां। जे आहियां त मां ज़ुल्फ़कार ख़ान कमारे साहिब जो सिपाही आहियां। जे आहियां त मां भयन सरदारनि ऐं भयन MPA MNA जो पंहिंजो कारकुन आहियां। वधीक तव्हां दोस्त सभु वेठा आहियो। मुंहिंजो हक़ु सदारत जो न आहे, साईं जो हक़ु आहे, मुर्शिद जो हक़ु आहे, साईं जो हक़ु आहे, सभिनी जो हक़ु आहे। जेकॾहिं मूंखां का सदारत वठंदा त जहिड़ो करे बि हिननि खे ॾियाराईंदासीं। ऐं मां जे नथो वणां त मां इस्तीफ़ा ॾियण लाइ तयारु आहियां। मुंहिंजे घरवारी खां साईं जे अंबड़ हिकिड़ो जिरेब घुरियो त असां मिस्त्री आहियूं, घरु वधी वियो आहे, अॻिते जिरेब जो तव्हांखे ॿिए हंधि ॾींदासीं। उहो जिरेब छा साहिबु वरितो, पर हुन में 1.5 जिरेब 2 चोरी अधु राति जो पूरो करे छॾियो। असां सां फ्रॉड कंदो आयो। असां चयो त बाबा इहो बि प्लाट तूं खयो आहे त इन जी मालियत ठाहे, त घणा पैसा आहिनि, या जेके आहे मिटी तूं विझराई आहे उहे तूं मूंखां पैसा वठि। इन्हनि ॻाल्हियुनि ते कोन थो अचे। हाणे डान गोले खे सो करे मुंहिंजे अॻियां बीहारियो अथई। इहा बि 1.5 जिरेब खणा, प्लस जॾहिं की मच्छीअ जी खॾा उहा बि खणा। ऐं ॿियो जेको क़ब्रिस्तान जो जहिड़ो आहे ऐं मुंहिंजे होटल जो, उन में बि छा साहिबु इनवाल आहे 3 सालनि खां वठी। जॾहिं छा साहिब जो वाल साहिबु जीअरो हो त कुझु असां कोटेशन हितां वठी न हुआसीं साईंअ खे हथ में। 4-5 लखनि जो कोन कमु पाण करायो बि, उहो पंहिंजो पटो पाण हणी वियो, उते मिटी विझराईसीं। असांजो टियों साहिबु हिते हुयो हिकिड़ो लाशारी साहिबु, ऐं मीर बाबल ख़ान खां असां मोकल वठी उहो जेको बि हुयो निशान असां पूरो कयोसीं। हाणे हिते होटल आहे जंहिंखे 20 साल थिया, जहिड़ो 3 साल थिया आहिनि हाणे शुरू कयो। अॻ में ही दोस्त किथे हुयो, इहो मुंहिंजे इन होटल ते पिड़ी रखी मां कमु थो करायां त चए थो त आर्मी जी आहे। जेकॾहिं हू कमु कराईंदा त चवंदा ॻोठाणी आहे। हे ॻोठ जो आहे ई कोन। असां ॻोठ में मौजूदु आहियूं। जेके कुझु कमु थियल आहे शहीद अल्ताफ़ खान जे दौर जो थियल आहे। जेको कुझु नौकरियूं मिलियल शहीद अल्ताफ़ खान जे दौर जूं मिलियल आहिनि। कंहिंखे बि नौकरियूं मिलियल आहिनि त मीर बाबल ख़ान भई जूं मिलियल आहिनि। ऐं को बि कमु थियल आहे त मोहम्मद ख़ान जूणे जो थियल आहे। उन शहीद अल्ताफ़ खान खां पोइ कंहिंखे बि कमु कोन मिलियो आहे ॻोठ जे लाइ। जेकॾहिं मिलंदो त असां विराए वंडे सभिनी दोस्तनि खे ॾींदासीं। ऐं हिनखे 3 साल आहे, ॿियो साल आहे, पर जेको हाणे छा साहिबु कोशिशि कई आहे त मां ज़मीन ते कब्ज़ो कयां, उनजो इहो डान गोलो आहे अब्दुल हफ़ीज़। हिन ते 3 केस दाख़िल थी विया आहिनि। ॿुधी छॾियो, कंहिंखे ई ख़बर कोन्हे। उन में छितो थियो आहे काफ़ी। 10 ॿिया बि कम अहिड़ा कया आहिनि। माण्हुनि खां 2-2 हज़ार वठी थाणे ते वेंदो आहे, थाणे ते पंहिंजे घरवारी खे बि वठी वेंदो आहे।
त हिन फलाणे सिपाही बेरमती मुंहिंजे घरवारी जी कई आहे, उते वॾो मुंशी शायदि आहे, उते सूबेदार ख़ुदि जेको एसोचो साहिबु शायदि आहे, उते ज़ाइफ़ां पंहिंजे घरवारियुनि जा कपिड़ा फाड़े लीणूं उघड़ ॾेखारींदो आहे सदाईं। 2 नंबर जो माण्हू आहे, ॾाढो असांखे तंग कयो अथई ऐं ॾाढो असांखे तंग कयो अथई। हू कोशिशि थो करे त को ठाऊ को जहिड़ो थिए, माण्हू मरनि, पर असां वटि इहा शइ न आहे। असांखे मुंहिंजे हथ में कानून जी पेंसिल हथ में आहे, कानून जी पेन हथ में आहे, वेड़ कोन कंदासीं। जे विढ़णो आहे त भलो क्लासनि को बिना लेसन खणी घुमंदा था वतन कारनि में, त जीअं हे केसनि था हथु खणनि, ॿियो कुझु बि कोन्हे। असां सभु बेकसूर आहियूं, कोई बि कमु न मिलियो आहे। वरी बि मां तर्दीद कंदुमि त असांजे पीपल्स पार्टी जे क़यादत जे मथां इल्ज़ाम हया विया आहिनि, उनजी असां सख़्तु मज़म्मत था कयूं। नारे भुट्टो। हिते आर्मी जा 4000 जरेब ज़मीन आहे, मुख़्तलिफ़ माण्हुनि खे अलाट थियल आहे, जेके मां 60,000 रुपयो भरींदो आहियां होटल जो बि, मच्छी जे फार्म जो। पर जेको कब्रिस्तान चयो अथई त हेॾे आहे, त ओॾे असां हथ बि न लाथो आहे। असांजे मतिलबु प्रेशर अथनि त जीअं असां हरासमेंट करे हिन खां केस वापसि वठूं। हुन में सैयद कुतुब शाह 2 भाइरनि सूदो आहे ऐं 6 माण्हू जेके डान गोले लेवल ते रोज़ नयूं ॻाल्हियूं कनि था, उहे हुन सां गॾु आहिनि। घणो कुझु ॿियो बि मवाद आहे। ॻाल्हियूं इहे आहिनि दोस्तो, मां बेकसूर आहियां, छो त मां बेनज़ीर साहिब जो सिपाही आहियां, सिपाही थी रहंदुसि इंशाअल्लाह ताला। जेको कफ़न आहे मूंखे पुट पीपल्स पार्टी जो झंडे में कफ़न। हे जेको पीसी आहे सैयद कुतुब अली शाह, जेको ड्रामा थो करे सॼा, इन 1 करोड़ 80 लख रुपयो वरितो आहे नौकरियुनि जे बहाने। ही माण्हू 6 लख रुपया नौकरी मां वरितो अथई। ठीडा घाघरा वेठा असांजा दोस्त उतां वरिता अथई, दलीकल वारी मां वरिता अथई, ऐं कोड़ वेठा आहिनि उते असांजे इलाइक़े में, उन्हनि खां वरिता अथई। उनखां पोइ मुंहिंजो भाणे जो आहे, उनखां 16 लख रुपया वरिता अथई। कंहिंखे ई नथो मोटाए ॾे। उन्हनि खे ॾेखारे थो साईं तूं फलाणो ठीको खयो, हुन ने बि तोखे घुरायो आहे। खड़ा ड्रामा, कूड़ियूं ॻाल्हियूं, इहे सभिनी खे पैसा मिलणु खपनि। हुनजो सॼे कम जो बानीकार साईं कुतुब अली शाह आहे। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।